सोनो अबू बकर जिंदगी जा आखिरी ॾियारा आहिनि पंहिंजी न्याणी खे थो चए ओ मुंहिंजी न्याणी आशा हुआ तू मुझी न्याणिया पर महबूब जे निकाह में आई तू आशा मुझी भी अम्मा हो आशा हुआ मुझी न्याणिया पर महबूब जे निकाह में आई तो मुझी भी अम्मा हुआ आशा महबूब जीअं चयो मां अबू बकर जिंदगी गुजारी आशा जेकर का महबूब जी सुन्नत रहिजी वई हुजे मूंखे ॿुधा त मां उहा बि अपनाए सुभान अल्लाह मां उहा बि पंहिंजी जिस्म अपनाए सुभान अल्लाह अबू बकर हो जीअं रब चयो वला सौफ यरज़ा हिते चई व यरज़ा होते चई फतरज़ा फरमाए महबूब तुझे अबू बकर के भी राजी कदम तोखे भी राजी सुभान अबू बकर के भी राजी कदम तोखे भी राजी कदम छड़ो इएं न चई ग़ज़वे तबूक जे मौक़े ते तव्हां आलिमनि खां ॿुधियो आहे महबूब छाजो ऐलान कयो छाजो मां सिर्फ़ु भेरो ॾियारायां पियो सिर्फ़ु ताज़ो पियो कयां वाक़िया तव्हां सभु ॿुधी वेठा साईं जन चंदे जो ऐलान कयो सभु विया वरी जॾहिं आया फा उमर तूं केतिरो खणी आए सुवाल तो ॿुधायई वरी चई अली तूं केतिरो खणी आयो आहे अबू बकर आयो तो साईं जो सुवाल ही तब्दील थी आयो पर मैं अबू बकर पोइ ते छा छॾे सुभान उमर के चई केतिरो खणी आयो आहे अलीअ खे चई केतिरो खणी आयो आहे सोणे अबू बकर जो वारो आयो महबूब फरमाए पोइ ते छा छॾे आयो आहे चवे तो साईं अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आयो आहे अञा बि एतिरी ॻाल्हि न थोड़ी देर गुजरी वरी साईं जगह पैसा खणी आयो फरमाए अबू बकर तो त चयो मां सभु कुझु खणी आयो आहियां सुई धागो भी खणी आयो आहियां पोइ ही पैसा फरमाए साईं तव्हां ऐलान पिया कयो मां अबू बकर खां बर्दाश्त न पई थिए मां चयमि त साईं घुरे कंहिंजे नाले पियो घुरे केरु पियो मां अबू बकर जे जिस्म ते नओं लटो पातल हो मदीने जे बाज़ार में वञी करे मां नओं लटो खपाए करे हे चक्तिन वारो कपिड़ो वठी करे पंहिंजो जिस्म ढकियो अथमि बकाया पैसा तव्हांजे सुभान पोइ अलाह जिब्रील खे मोकिलियो जिब्रील खे वञ मुझे महबूब के चओ त मुझा अबू बकर के सलाम दे सुभान केर पियो सलाम दे अल्लाह के पियो दे अबू बकर के जे अल्लाह सलाम दे माना अबू बकर का शे है ना हाँ जे अबू बकर के अल्लाह सलाम दे छड़ो सलाम जी गाल न वरी तो चवे महबूबा मुझे अबू बकर का पूछ मुझे अबू बकर का पूछ इन हाल में मैं अल्लाह का राजिया इन हाल में मैं अल्लाह का राजिया वरी अबू बकर तो महबूब जो गुलाम हो ना चवे तो रब के चओ सिर्फ इहो इम्तिहान न ॿियो बि इम्तिहान वठणो अथई मां अबू बकर हाज़िर छड़ो एतिरो इम्तिहान न रब इहो छा पर जेकर अञा इम्तिहान वठणो अथई मां अबू बकर हाज़िर सुभान पोइ अलाह बि बेक़दरो कोन जॾहिं सभु कुझु छॾणाई त पोइ सुम्हारींदि किथे सुभान हा जॾहिं सभु कुझु छॾणाई त पोइ सुम्हारी जे अबू बकर जॾहिं तो मुंहिंजे महबूब जे करे सभु कुझु छॾियो न पोइ आ त क़यामत ताईं महबूब जो भाकुर वसी सुभान हा हिजरत वारी राति छा थियो अबू बकर छा दुआ घुरी अन नज़रु इला वजह रसूलिल्लाह नज़र मुंहिंजी हुजे चेहरो महबूब जो हुजे पोइ अलाह चयो ॼण हीअं चयो तूं चवी थो न उस्मान उमर ऐं अली बि न हुजनि पोइ खणीस कुलनि ते किथे खणी आयासीं हार ते खणी आयासीं पोइ अलाह दीवार ॾे त ॾेई सघे पियो न पर्दो ॾे त ॾेई सघे पियो न पोइ अलाह साईं जो अबू बकर झोल झल गोॾो झोल में सुतो न महबूब
झोल विछाए वेठो अबू बकर तो दुआ घुरी न हाणी हेठि महबूब जो चेहरो अथई मथे तुंहिंजो अनज़र विच में को पर्दो वो आलिमन लिखियो आहे अब ज़मीन पाणी जेतिरो क़ीमती त ज़मीन बि हाँ पाणी आबे ज़मज़म त ज़मीन काबतुल्लाह जी पाणी आबे कौसर त ज़मीन जन्नत जी वो पाणी अबू बकर जे अखियुनि जे ॻोढ़ा आहिनि त ज़मीन बि वज़ोहात पाणी जे करे अबू बकर जे अखियुनि जो आहे त क़ुरान तो चवे ज़मीन बि महबूब जो जहिड़ो आहे जहिड़ो पाणी तहिड़ी मुंहिंजा सोणा इहो अबू बकर के मर्तबो मक़ाम ईअं न मिलियो उन बि कलमो पढ़ियो असां बि कलमो पढ़ियो आहे उन अबू बकर कलमे पढ़ण खां पोइ 1 नंबर मुस्लमान थियो असां 2 नंबर मुस्लमान बेशक ॻाल्हि आहे सिधी छो त गलो मुंहिंजो वरितल आहे अधु वरी हे लाउड क़ाबू करे थो पोइ जेको थियो हलूं पिया हींअर जवाबु मां बि न ॾिनो मुंहिंजो जवाबु ॾींदुमि त वरी असां वटि जल्दी कुफर जी फतवा लॻंदी आहे त इन जे करे पोइ मां बि जवाबु कोन ॾींदुमि मुंहिंजा जहिड़ो हाल थो वञा थो देवादा मुझे सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पांजन कुलन ते खयो मुझा सोना रब तक़सीम अजीब कई तक़सीम अजीब के 4 यार ॾिनई से 4 यार ॾिनई से ॿ उन के न्याणा बणाए ॾिनई ॿ उन के सहुरा बणाए हाँ रब 4 न्याणा ॾिनईसि 2 सहुरा बणाए ॾिनईसि 2 न्याणा बणाए ॾिनईसि सोणो उस्मान सोणो अली न्याणो बणाए ॾिनईसि सोणो उमर सोणो अबू बकर सहुरो बणाए हाँ अञा ॿी ॻाल्हि अबा जे करे तव्हां वटि ज़रदारी साहब जो को ख़लीफ़ो अचे छा चवंदव बाबा ज़रदारी साहब जो ख़लीफ़ो अचे ज़रदारी साहब ख़ुदि पाण अचे त केॾी ख़ुशी थींदो हा ईअं सम्झायो हा सोणो अबू बकर उहो बख़्तनि वारो सहाबी आहे सोणो अली सही महबूब ॾे अचे सोणो उमर महबूब ॾे अचे सोणो उस्मान महबूब ॾे अचे वाह अबू बकर तुंहिंजा वक़्त महबूब तुंहिंजे दर ते पियो महबूब तुंहिंजे दर ते पियो अचे अञा एतिरी ॻाल्हि न आहे जॾहिं महबूब जी ख़िदमत में अबू बकर जी न्याणी बीबी अस्मा वॾी न्याणी मानी खणी पई वञे सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे अबू जहल पुछा पियो करे अस्मा तुंहिंजो अबो किथे आहे चए थी मां सुञाणा थी मां बि अबू बकर जी न्याणी आहियां मुंहिंजे रग रग में अबू बकर जो खून आहे तूं टुकड़ा टुकड़ा करे छॾ पर मां महबूब ऐं बाबे जो न रस्तो न ॿुधायो अबू जहल ज़ालिम हुन न्याणीअ खे थप्पड़ आयो जंहिंजे वाछ बि चीरजी वई नक के बि रेंड आई कन मां बि रत पियो वई पटो ॿधी करे मानी गारे सौर ते पहुचाई साईं जन ॾिसी करे पर वे पुट अस्मा छा थियो आहे अम्मा अस्मा हवाल कोन पई ॾे साईं जन पर अबू बकर पंहिंजी न्याणी का हवाल वठे तॾहिं अम्मा अस्मा थी चवे बाबा कपिड़ो लाहे तोखे हवाल ॿुधायां या ज़बान जो हवाल ॿुधायई सोणो अबू बकर तुंहिंजे पुट कपिड़ो लाथई त वाछ बि चीड़ी पई नक मां बि रत हो कन मां बि रत हो महबूब अम्मा अस्मा खे ॾिसी करे अखियुनि मां नीर वही आया अबू बकर जे अखियुनि मां नीर वही आया पर मैं अबू बकर मां महबूब समूरनि जा थोरा लाहे सघां थो तुंहिंजा थोरा नथो लाहे सघां पर रब छा चयो रब हीअं चयो सैयद अताउल्ला शाह बुखारी लिखे थो जड़ त रब हीअं चयो मुंहिंजो विजदान हीअं चवे थो रब तो चवे समूरनि खे मां अल्लाह राज़ी करे वेंदुमि पर अबू बकर क़यामत जे ॾींहुं मूंखां बि राज़ी छा उमर तो चवे अल्लाह राज़ी थे सैयद अताउल्ला शाह बुखारी तो चवे जड़ मां सैयद जो विजदान तो चवे उमर तो चवे अल्लाह राज़ी थे
उस्मान तो चवे अल्लाह राज़ी थे, सोनो अली तो चवे अल्लाह राज़ी थे, रब तो चे अबू बकर मोखा राज़ी। तो माना अबू बकर इया का शे आन, इया का शे आन अबू बकर जेके रब तो चे मुखा महबूब जो यो यार राज़ी थे। मुझा सोना अज दुनिया उन्हें के छा भी चवे, दुनिया उन्हें के छा भी चवे। महबूबा फरमाए क़यामत में उठदासी भी तभी गदो। अब दुनिया में जेकर असा कैसा फिटायूं, दुनिया में असा कैसा फिटायूं वो का उम्मीद कयूं, का उम्मीद कंदो। पर जेकर दुनिया में असा अबू बकर दा फिटायूं, महबूब तो चे हो जे कोसर जा जाम भरदम मां प्यारी तो मुझो अबू बकर उमर जकर हिते इन्हनि सां ठा न हुजे हुता हुते कहिड़ी उमेद कंदासीं। दुनिया में असांजो ठा न हुजे हुते कहिड़ी उमेद कंदासीं। बाबा साईं महबूब जे यारनि जे बारे में कुझु अबू बकर उहो यार हो, अबू बकर उहो यार हो जे महबूब जे इशारे ते सब कुछ छॾियो। अया मोहब्बत जंगे बदर जे मौके ते पुट तो चवे बाबा तू मुझे तलवार जे अॻियां खोड़ चक्कर आहे पर मां अबो करे छॾे। पर हाणे पी छा थो चवे, पी कहिड़ो अबू बकर चवे तो पुट तो त अबो करे छॾे ॾिनो पर तू मुझी अॻियां अची वञी आ मां पुट न बल्कि नबी जो दुश्मन समझी करे क़तल। सुभान अल्लाह। इहा ही मोहब्बत है, इहो हो प्यार। जॾहिं इहो प्यार हो न पोइ अला साईं चए त महबूब तुंहिंजे यार अबू बकर सभु कुझु तोसां निभाए, दुख में भी सुख में भी तुंहिंजो साथी थी रहियो। अला चए त अबू बकर अच त हाणे मुशाबित बि महबूब सां। सुभान अल्लाह। साईं जन जी उमिरि 63 साल, अबू बकर जी उमिरि बि 63 साल। साईं जन के 61 साल जी उमिरि में ज़हर ॾिनो वियो, अबू बकर के भी 61 साल जी उमिरि में ज़हर ॾिनो वियो। साईं जन के ज़हर ॾियण वारा यहूदी, अबू बकर के ज़हर ॾियण वारा यहूदी, महबूब के ज़हर खाधे में, अबू बकर के ज़हर खाधे में महबूब सां गॾु जंहिं साहब जी मानी खाधी सो शहीद महबूब महफूज़। अबू बकर सां गॾु जंहिं साहबी मानी खाधी सो शहीद अबू बकर महफूज़। महबूब जी वॾी न्याणी बीबी ज़ैनब के दीन जे करे ज़ालिमनि धिका ॾिना। अबू बकर जी वॾी न्याणी बीबी अस्मा के ज़ालिमनि दीन जे करे धिका ॾिना। महबूब जे नवासे सोने हुसैन के खिलाफत जे करे शहीद कयो वियो। अबू बकर जे नवासे सोने अब्दुल्ला बिन ज़ुबैर के खिलाफत जे करे शहीद कयो वियो। महबूब जा ॿ जन्नती, अबू बकर जा ॿ जन्नती। महबूब जो हिकिड़ो न्याणो सोनो अली साईं, ॿियो न्याणो सोनो उस्मान साईं, अबू बकर जो हिकिड़ो न्याणो हज़रत ज़ुबैर, ॿियो मिठो मोहम्मद पाक। महबूब नमाज जी पारत कई, अबू बकर नमाज जी पारत कई। महबूब डंदड़ घुरियो, अबू बकर डंदड़ घुरियो। महबूब के मथे में सूर, अबू बकर के मथे में सूर। महबूब के डंदड़ चबारे मुझी अम्मी आशा ॾिनो, अबू बकर के डंदड़ चबारे मुझी अम्मी आशा ॾिनो। महबूब पंहिंजी हयाती में 17 नमाज़ी जो हुक्म अबू बकर के ॾिनो। अबू बकर पंहिंजी हयाती में 17 नमाज़ी जो हुक्म सोने उमर फारूक के ॾिनो। महबूब आख़िरी टाइम ते मुझी अम्मी आशा जे गोद में, अबू बकर आख़िरी टाइम ते मुझी अम्मी आशा जे गोद में। जे खटोलीअ ते महबूब जो जनाज़ो, साॻी खटोलीअ ते अबू बकर जो जनाज़ो। जेकी साई यमनी चादर महबूब जी मथां रखी वई, साॻी यमनी चादर अबू बकर जी मथां रखी वई। जे साए रोज़े में महबूब आरामी, साॻे साए रोज़े में अबू बकर आरामी। मुंहिंजा सोना इहो अबू बकर के मक़ाम ईअं न मिलियो जीअं रब महबूब जो ज़िक्र हिन दिलबर क़ुरान में कयो आहे, तीअं रब अबू बकर जो ज़िक्र क़ुरान में। अल्लाह छा चयो?
इब्राहिम के अल्लाह खलील कोठियो, महबूब के